अल्लाहुम्मा सल्लि वसल्लिम बारिक अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा या फ़त्ताह या रब्बल आलमीन। सल्लल्लाहु तआला अला हबीबी सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि बारिक व सल्लम अलैहि आमीन बरहमतिक या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन। बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। सल्लिमू या कौम वरसल्लु अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जाअ इल्ला रहमतल लिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। हम्दो सलात बाद इंतहाई काबिले एहतराम स्टेज से वेठल ऐं स्टेज खां ही हेठ वेठल तव्हां सभई यकीनन अज मदीने वारे साईं जा मेहमान आयो। उन सां निस्बत बराहे रास्त मीलाद नबी जे उनवान सां हीअ महफ़िल सजाई वई आहे। इन महफ़िल रखण जो असल मक़सद इहो हूंदो आहे त हुज़ूर जी हिन उम्मत खे लजपाल मोहम्मद जो शान बयान करे ॿुधायो वञे त इन सां असांजो ईमान ताज़ो थींदो ऐं अहिड़ी महफ़िल में वेहण सां जंहिंमें न गिला हुजे न कूड़ हुजे न ठगी हुजे न दुनियावी कंहिं कारोबार सां हुजे बल्कि बिलख़ुसूस जेके सभु जमा थिया आहिनि इहे सभई मदीने जे वारे साईं जो शान ॿुधण आया। ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तसर हज़रत सैयदना पीरान पीर दस्तगीर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जी बि निस्बत आहे। छो त अक्सर महफ़िलूं मीलाद शरीफ़ जो रबीउल अव्वल शरीफ़ में थींदियूं आहिनि पर हर शइ जो हिकु वक़्तु हूंदो आहे। रब जॾहिं जेका निस्बत नसीब कंदो आहे अल्लाह उन्हनि खे अता फरमाए छॾींदो आहे।
तवां सभिनी के फ़कीर वज़ीर अली जे तरफ़ां असां सभिनी जे तरफ़ां भली कार है। अल्लाह ताला तवां असांजो अचण वेहण पंहिंजे बारगाह में क़बूल व मक़बूल फरमाईंदो। असां सब ग़ुलाम आहियूं, नौकर आहियूं मदीने वारे साईं जा। उनजे शान में ऐं उनजे निस्बत सां मूं अल्लाह जे कलाम क़ुरान मजीद मां मरूफ़ एक आयत सगोरी पढ़ी आहे, जंहिंमें अल्लाह जी ज़ात व बरकात ॿिनि शयुनि जो ज़िक्र फरमायो। असांजो इब्तिदा में थोड़ी ॻाल्हि करे हलां त वक़्तु जेको हिन प्रोग्राम जो आहे उहो मख़सूस ऐं मुक़ररु आहे। राति जा 11 वारो टाइम कोन्हे, टोटल मूंखे मुनू कलाक मिलियो ऐं उहो ई बयानु कंदुसि ऐं इंशाअल्लाह ताला तव्हांखे बेज़ार कोन कंदासीं। तव्हां हुज़ूर जो शान ॿुधी इंशाअल्लाह तव्हांजा हियां ठरी पवंदा। त मूं अर्ज़ पे कयो हिन जे अंदर आयत जे अंदर अल्लाह जी ज़ात बाबरकात ॿिनि शयुनि जो ज़िक्र फरमायो आहे। उहे ॿ शयूं, हिकु रब जी ज़ात बाबरकात फरमायो मां जमीन नूह इंसान ॾे ॿ शयूं मोकिलियूं आहिनि। रब थो क़ुरान जे ज़रिए फरमाए त हिक जो नालो बुरहान आहे, ॿिए जो नालो क़ुरान। जो सुभान अल्लाह। थोड़ो तवज्जो कजो, थोड़ा तवां भी गरम थी वियो। इंशाअल्लाह ताला उन पसे मंजर मां गुजरंदासीं जो शायद तवां के अंदाज़ो हुंदो त दुनियावी मामलात में तवां सब उहा गाल सोची ना हुंदो, पर स्टेज ते वेहण खां पोइ सिर्फ कुरान ऐं मोहम्मद जे हदीस जो ज़िक्र हलंदो। अजाई सजे का गाल न हुंदी। त अल्लाह जी ज़ात बाबरकात कुरान करीम जे हिन आयत में जेका सूरह निसा जी आयत आहे, जंहिंमें रब करीम फरमायो त मां जमीन इंसानियत ॾे ॿ शयूं मोकिलियूं आहिनि। हिकिड़ीअ जो नालो बुरहान आहे, ॿिए जो नालो अल्लाह तो फरमाए त क़ुरान आहे। ऐं क़ुरान जी आयत में अल्लाह ताला नूर रखियो आहे, यानी रब तो फरमाए मां अल्लाह तव्हां ॾे ॿ शयूं मोकिलियूं आहिनि। हिक जो नालो बुरहान आहे। उलमाए किराम लिखनि था उन बुरहान मां मुराद तव्हां असांजो लजपाल मिठो मोहम्मद करीम ऐं ॿीअ खे अल्लाह ताला हिन आयत में नूर सॼो आहे। उन नूर मां मुराद अल्लाह जो क़ुरान आहे, जेको सभिनी किताबनि जो तौरात जो बि अल्लाह जी ज़ात बाबरकात जेको आसमानी किताब नाज़िल कयो उन जो बि सरदार आहे, ज़बूर जो बि सरदार आहे, इंजील जो बि सरदार आहे। काइनात में अहिड़ो को किताब न आहे जंहिंखे अल्लाह एतिरो शरफ़ ॾिनो हुजे। उहो वॾे खां वॾो शरफ़ वारो किताब अल्लाह जो क़ुरान मोहम्मद ते नाज़िल। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो मां अल्लाह तहां ॾे हिक शइ मोकिलियो आहे, बुरहान। उलमाए किराम इते बुरहान जूं ॿ मानाऊं लिखियूं। बुरहान जी हिकिड़ी माना है मौजज़ो ऐं बुरहान जी ॿी माना है दलील। पाण इन ॿिनि मानाउनि मां जेको पूरो प्रोग्राम आहे उहो हिक माना ते कंदासीं, छो त एतिरो टाइम न आहे। उहा उन पहिरीं माना ते त रब थो फरमाए त मां अल्लाह तव्हां ॾे बुरहान मोकिलियो आहे। उन बुरहान जी माना है मौजज़ो। अल्लाह तो फरमाए मां अल्लाह तव्हां ॾे मोहम्मद जे सूरत में मौजज़ो मोकिलियो आहे। इते थोड़ी पाण वज़ाहत कंदा हलंदासीं जंहिंसां हबीबन जो शान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अञा नुखरी असांजे साम्हूं अची वेंदो। अल्लाह बयान फरमायो अल्लाह जी ज़ात बाबरकात हर नबी के मौजज़ात फरमाया।
कंहिंखे अल्लाह ॿ मोजज़ा ॾिना ऐं मोजज़ो नबी अलाह इन करे ज़रूरी आहे त नबीअ जे नबी हुजण जो दलील नबी वटि उन जो मोजज़ो हूंदो आहे त जीअं ख़बर पवे त हीउ आम इंसान न आहे नबी हुजण जे लाइ नबी वटि मोजज़ो हुजण ज़रूरी आहे त जेको बि नबी ईंदो हो मोजज़ो ॾेखारींदो हो त अल्लाह जे मखलूक मां इंसाननि में जेके मुस्लमान बनबा वो नबियन जा मोजज़ा ॾिसी मुसलमान बणिजी वेंदा। वाह अल्लाह जा नबी तेरी इन गाल के मुकम्मल कयां त के नबी के अल्लाह ब मोजज़ा के टे मोजज़ा के चार मोजज़ा के 10 मोजज़ा अता फरमाया इन खा मथे अल्लाह के मोजज़ा न छो त एक मोजज़ो पूरी कायनात ते हावी होदो आ अल्लाह के 10 अता फरमाया पर हिते अल्लाह जी जात व बरकत कुरान में फरमाई या अय्युहन नास कद जाअकुम बुरहान मिर रब्बिकुम ए जमीनो इंसानो हर नबी के मां अल्लाह मोजज़ा अता फरमाया पर हाने जेको मां अल्लाह जो हबीब मोहम्मद अचे तो मां अल्लाह उन मोहम्मद के ही मोजज़ो बनाए छड़ियो यानी हू के मोजज़े जो मोहताज ना है तो हू को एक मोजज़ो ॾेखारे ब मोजज़ा ॾेखारे चार मोजज़ा ॾेखारे जे कदे पूरी कायनात मां तवा 1 करोड़ मोजज़न जो मुतालबो कंदो त मुंहिंजो महबूब तवा के 1 करोड़ मोजज़ा ॾेखारे छॾींदो। नारे तकबीर अल्लाह नारे रिसालत नारे तहकीक हक जारी है या अली कुर्बान वजा छो इन करे जो अल्लाह जी जात पावरकार फरमायो अग में नबी खां बाद में नबी ईंदो हो उन जो मोजज़ो उन जे ज़माने ने ताईं दलालत कंदो हो उन खां पोइ ॿियो नबी ईंदो हो उन जो मोजज़ो दलालत कंदो हो रब फरमायो हाणे मां मोहम्मद अल्लाह जो हबीब मोहम्मद आखिरी नबी आ जेको क़यामत ताईं जे ला आखिरी नबी आ रब फरमाए हिन जा मोजज़ा मुझे मोहम्मद जा क़यामत ताईं जारी है सारी यो शान मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आई उम्मतुन मोजज़ा तलब कया पंहिंजे नबी खां आई मो अर्ज कयो त हर नबी जो मोजज़ो उन जे ज़माने जे हालात जे मुताबिक मोजज़ो पेश कंदा हुआ जे गाल में उम्मत आजिज थी वेंदी अकुल खां त ही असां जे अकुल खां गाल मावरा है जेको इंसान उड़ामे यो अकुल खां मावरा है त कीअं थो उड़ामे जे कॾहिं आई बी गाल हा त मोजज़ो आदत जे खिलाफ हूंदो आहे कीअं ही सिज हितां हीअं उभरे थो अल्लाह जे हुक्म सां सॼे जहान खे रोशन कंदो आहे चओ सुभान अल्लाह पर इहा आदत आहे हितां उभरंदो हेॾां लहंदो कंहिंखे इहा ॻाल्हि ॾुखी कान थी लॻे फिक्र कोन थो थिए तवज्जो इन ॻाल्हि ॾे कोन थो वञे छो त ही मामूल आहे हर माण्हूअ खे ख़बर आहे त सिज हितां उभरंदो हेॾां लहंदो का वॾी ॻाल्हि कान्हे का पर मोजज़ो इन खे चइबो आहे जो सिज लही वञे ऐं हबीब जो हथ भॼे सिज वापस थी वञे इहो आदत जे खिलाफ मोहम्मद नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे गौसिया ही मुझे महबूब जो मोजज़ो आहे चओ सुभान अल्लाह तमाम ॿुधो आहे इहो सभु हदीस पाक जे हवाले सां ताऊ पंहिंजे मौज़ू ते अचां त हर नबी मोजज़ो पेश कयो अल्लाह जो नबी हज़रत सैयदना सालिह अलैहिस्सलाम चओ सुभान अल्लाह मशहूर ऐं मरूफ नबी
कुरान जे मतन जे अंदर अल्लाह इन नबी जे मौजज़न के बयान फरमायो का मामूली ॻाल्हि नाहे तो जने वो कौम समूद रे अल्लाह जो नबी सालिह अलैहिस्सलाम उन्हनि माई अल्लाह पैदा कयो उन्हें पंहिंजी उम्र ते पहुची उन्हें पंहिंजी उम्मत के चयो त मां अल्लाह जो नबी आहियां